शकरण जी सतनि न्याणियुनि हर हिकु मुसमात सफ़िया, मुसमात नसरीन, मुसमात कौसर, मुसमात तनवीर बीबी, मुसमात यास्मीन, मुसमात परवीन ऐं मुसमात फरीदा शकरण प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस करे पंहिंजे भाउरनि ऐं भाइटियुनि ख़िलाफ़ इल्ज़ाम मड़ियो आहे त असांखे 4 भाउर आहिनि, जिन मां 2 फोत थी चुका आहिनि। बाक़ी 2 भाउर अनवार अहमद, अब्दुल जब्बार ऐं उन जा भाइटिया मोहम्मद अली, आसिफ अली, काशिफ अली, इब्राहिम ऐं राजा इस्माइल असांजे वालिद जी छॾियल मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठा आहिनि, जेके असांखे असांजो हक़ ऐं हिसो ॾियण लाइ तयारु न आहिनि। हिननि चयो त असांजे वालिद मरहूम सैफुर रहमान रावल पंहिंजी मिल्कियत में 18 एकड़ ज़रई ज़मीन, 4 दुकाननि समेत पंजाब में पिणु ज़रई ज़मीन छॾी आहे। उन मिल्कियत जा रिवेन्यू ऐं शरई क़ानून मूजिबि भाउरनि ऐं भेनरुनि जा हिसा पतियूं थियल आहिनि, पर असांजा भाउर ऐं भाइटिया असांजे हिसे ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे वेठा आहिनि, जंहिंजी दांह असां इलाइक़े जे चङनि खे पिणु ॾिनी आहे, पर असांजी केर बि ॿुधण वारो न आहे। हिननि चयो त मथे ज़िक्र कयल असांजा भाउ ऐं भाइटिया असांखे धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि, जंहिं लाइ असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हिननि वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस, इलाइक़े जे MNA, MPA ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो त असांखे पंहिंजो हक़ ऐं हिसो ॾियारे असां सां इंसाफ़ कयो वञे। सतनि ई न्याणियुनि प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ शकरण प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़, शकरण।